नेक निमाणी सुहिणी स्याणी, नेक निमाणी सुहिणी स्याणी, अम्मा बाबा जी मासकी लदी न्याणी, अम्मा बाबा जी मासकी लदी न्याणी। मां सिंध्याणी मां सिंध्याणी मां सिंध्याणी मां सिंध्याणी मां सिंध्याणी मां सिंध्याणी। जय झूलेलाल, सचो सतराम, सुहिणो कंवरराम। मां सिंध्याणी। हिन सिंध्याणी जे एपिसोड में तव्हां सभिनी व्यूअर्स जो मां डॉक्टर भारती छाबरिया हार्दिक स्वागत अभिनंदन करे रही आहियां। सुहिणा सिंधी पुणे ऐं फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधी प्रेज़ेंट सचियूं सिंध्याणियूं। हे तव्हांजे साम्हूं खणी ईंदा आहिनि सिंधी समाज जा असांजा ख़ासि लेजेंड। हुन में आहिनि दादा मुरली अदनानी, फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधी जा प्रेसिडेंट। डॉक्टर गुरमुख जगवानी, एक्स एमएलसी स्टेट मिनिस्टर जलगांव। डॉक्टर पितांबर पीटर दलवानी जी, जेके आहिनि सुहिणा सिंधी पुणे जा प्रेसिडेंट। ऐं श्री राजू खेतवानी जी, एससीआई मुंबई रीजन जा प्रेसिडेंट। ऐं श्री मोहन कुंदनदास सोनी जी, जेके साउथ अमेरिका चिलियम में जुड़िया आहिनि। हे सभई हिकु नई पेशकश तव्हांजे साम्हूं कई अथऊं, वुमन स्पेशल यानी सचियूं सिंध्याणियूं। सचियूं सिंध्याणियूं असांजे मायने में उहे आहिनि जेके घर ॿार खे संभाले करे पंहिंजे कम खे बैलेंस करे, हुन जे अलावा बि पंहिंजी सिंधियत जो जुनून उन्हनि पंहिंजे दिलि में रखी समाज जी सची सेवाऊं कयूं अथऊं। असांजी ॿी जेकी सची सिंध्याणी आहे, उन जा कम बि एतिरा आफ़रीन ऐं लाजवाब आहिनि कि लॻे थो कि उन जो जनम ई रुगो सिंधियत लाइ थियो आहे। कॾहिं कॾहिं लॻंदो आहे उन्हनि खे ॾिसी करे कि काश मां बि उन वांगुरु हुजां, एतिरा सुहिणा कम करे सघां। सच आहे, उन्हनि जो नालो तव्हां सही गैस कयो, उन्हनि जो नालो आहे हीना शहदादपुरी जी। हीना शहदादपुरी जो हिकु पंहिंजो ई कमु करण जो अंदाज़ आहे। डायरेक्टर आहिनि दिले सिंधी जा। एॾनि वॾनि सिंधी लेजेंड जा उन्हनि इंटरव्यूज़ वरिता आहिनि, लेकिन उन्हनि जे कम में हिकु ठहराव आहे। समाज सेवा उन्हनि जो जुनून आहे, सिंधियत जो उन्हनि जो प्यार आहे। अचो त दिलि जी गहराई सां सिंधी अनमोल रतन जी टीम हिन एपिसोड में सची सिंध्याणियुनि में असांजी प्यारी भेण हीना शहदादपुरी जो दिलि सां स्वागत करे रही आहे। वेलकम हीना जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल भारती जी, कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु, बेसब्री सां तव्हांजो इंतज़ारु हुयो। पर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि व्यूअर्स कि जेतिरो इहो पैंडेमिक टाइम में हीना जी जेको पाण खे समर्पित कयो आहे समाज लाइ, मां उन्हनि खे रियली चवंदसि कि हीना जी तव्हांखे असांजो सैल्यूट आहे। त अचो ॼाणियूं था असांजी प्यारी हीना जी जे बारे में, उन्हनि जी जर्नी। हीना जी, थोरो पंहिंजे इंट्रोडक्शन जे लाइ तव्हां पाण थोरो असांखे ॿुधायो। जी भारती जी, तारीफ उस खुदा की जिसने आपको बनाया हमें बनाया। असां त कंहिं तारीफ़ जे लाइक़ न आहियूं। जेतिरी साईं सम्झ ॾिए थो उन्हनि जो हथु पकिड़े करे कुझु कंदा था रहूं पिया। नंढे हूंदे खां ई असांजो परवरिश जेका थी आहे, मुंहिंजा दादा साहिब, ॾाॾो जंहिंखे चवंदा आहियूं, उहे पाकिस्तान मां आया त उहे मुखी हुया। मुखी चवंदा आहिनि न, हा, मुखी। उहे वरी हुन खां पोइ इलेक्शन, कॉर्पोरेशन जी इलेक्शंस में मतिलबु अनअपोज़्ड खटंदा ईंदा हुया। उन्हनि में समाज सेवा जो एतिरो जुनून हूंदो हुयो त माना दादा सुंदरदास मुखी नालो ई हूंदो हुयो। मुंहिंजा पिता साहिब श्री घनश्यामदास भटीजा, उन्हनि जे लाइ मां छा चवां, उहे मुंहिंजा रोल मॉडल आहिनि। चवंदा आहिनि हर कंहिं धीअ जे लाइ उन्हनि जो पीउ उन्हनि जो रोल मॉडल हूंदो आहे। त ही इज़ उहो मुंहिंजा रोल मॉडल आहिनि। छो त मां बचपन खां उन्हनि खे सेवा कंदे ॾिसंदी हुयमि। उहो जेको बि असांजे घर में ईंदो हुयो, सुबुह जो असांजे दरवाज़े जे ॿाहिरां अलाए घणा माण्हू अची वेंदा हुया, जिन खे पैसनि जी, मेडिकल जी या के घर जा वायलेंस जा प्रॉब्लम्स हूंदा, त सभु ॼणा मुंहिंजे पीउ खे पंहिंजो सम्झी करे उन्हनि वटि सलाह वठणु, उन्हनि खां मदद वठणु, पंहिंजनि ॿारनि जो नालो रखाइण जे लाइ बि मुंहिंजे पप्पा वटि ईंदा हुया माण्हू। त पप्पा जिन खे बि ज़रूरत हूंदी हुई त पंहिंजे खीसे मां उन्हनि खे हमेशह मदद कंदा रहंदा हुया। मां हिकु ॻाल्हि इहा चवंदमि त मूंखे हाणे रियलाइज़ पियो थिए, छो त उहा शर्ट मां ई पप्पा खे आणे ॾिनी। पप्पा चवंदा इहा शर्ट पई अथई खणी अचु, त असां हुन मां ॾींदा वेंदासीं। भारती जी सच मञो, अलाए घणनि माण्हुनि वटि उहे पैसा वेंदा हुया पर उहो खीसो कॾहिं ख़ाली न थियो। पोइ मां वाह। हाणे रियलाइज़ कंदी आहियां त पंहिंजे कईअ सां, हुन खां पोइ वरी जंहिं घर में शादी थी
त उन घर में बि मां पंहिंजे सहुरे साहिब खे ॾिठो, सत्यसाई संस्था सां जुड़ी करे सेवा ई कंदा, जिन सां मुंहिंजी शादी थी, मुंहिंजो हस्बैंड, उहे बि बचपन खां ई बॉर्न डिवोटी आहिनि। त लॉन्ग ड्राइव ते हलंदा हुया त रोमेंटिक ॻाल्हियूं त छॾियो, मूंखे स्वामी जन जूं ई ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा हुया। त मुंहिंजी अपब्रिंगिंग ई उन माहौल में थी जिते मां हमेशह सेवा ई सेवा ॾिठी। त ईअं न लॻो त असां सेवा कयूं था, इहो लॻो त असां इंसान आहियूं त इंसाननि खे ईअं करणु खपंदो आहे। जीअं टिनि वेलनि जी रोटी हूंदी आहे, लवली जीअं प्रेयर ज़रूरी हूंदी आहे, त जी बचपन खां उहो ॾिसंदा ई आयासीं। मुंहिंजी मम्मी अञा बि शी इज़ 76 years old, पर उहो जेको आहे अॼु बि ज़ूम जे थ्रू बि सुखमनियूं कंदी आहे। उन्हनि लेडीज़ खे जमा करे 30-40 लेडीज़ खे जमा करे डेली मुंहिंजी मम्मी कंदी हुई। पर हाणे हिन पेंडेमिक में बि ऑनलाइन बि ओतिरा ई एक्टिव आहिनि। त हिकिड़ी इहा सीख मिली त इहो इंसान हुजण जो इहो सुभाउ हूंदो आहे, त इहे कबो ई आहे। त इहा एक्स्ट्रा ॻाल्हि था कयूं, या कॾहिं फीलिंग ई न आहे। जी तकलीफ़ में केरु आहे त उनखे मदद करणु असांजो ड्यूटी ई आहे। ईअं हिकिड़ी लवली ऐं मां ख़ुशीअ सां चवां त मुंहिंजो पुटु 25 साले जो आहे, नंढो आहे, लेकिन मां उन में लवली बि उहे ई गुण ॾिसंदी आहियां। त हिकिड़ी पेंडेमिक में उहो जेॾी महिल सभिनी खे चवंदासीं घर वियो, त उहो पप्पा खे वठी करे ॿई निकिरंदा त चवंदा हिन वक़्तु घर कीअं वेहबो, हे वक़्तु त ॿियनि जी मदद जा। मूंखे अफकोर्स न निकिरणु ॾींदा, छो त हिकु कीअं चवंदा आहिनि संभाले रख मम्मीअ खे, ईअं टाइप सां। घर मां वेही करे जेतिरो मूंसां थी सघंदो आहे हा ओतिरो मां कंदी आहियां। हा जी जी त हिना जी सच चइबो आहे कि असांखे जेको ॿिज हूंदो आहे न, ॿिज उहो अगरि ॾाढो सही हूंदो आहे त वण बि सुठो हूंदो, ऐं उन खां पोइ हुनजा फल बि त मिठा ई हूंदा। तव्हांजो ॿिज जी तव्हां ॿुधायो, तव्हांजा दादा साहिब मुखी साहिब ऐं तव्हांजा पिता साहिब आयो, ऐं अॼु तव्हांजी जेकी पंहिंजी संदसि पंहिंजी औलाद आहे, उनजा जेके फल चइबा आहिनि इन्हनि खे, उहे त मिठड़ा हूंदा ई न। बिल्कुलु, जी ॾाढो सुठो लॻो तव्हांजी जर्नी जे बारे में ॼाणियो। तव्हां डायरेक्टर आहियो दिले सिंध जा, त दिले जी सिंध कीअं शुरू कयव, ऐं इहो माइंड में कीअं आयो कि मां दिले सिंध शुरू कयां? कहिड़ी साल में हिनजी शुरूआत थी? हे असांजो ऑगस्ट में 24 ऑगस्ट असां पहिरीं शूट कई हुईसीं 2019 में, पेंडेमिक खां बि पहिरीं। 2018 सॉरी 2018 में, ऐं हुननि जो पहिरियों एपिसोड असां रिलीज़ कयो हुयोसीं दिसंबर में। एतिरियूं शूटिंग्स असां कयूंसीं। इहो वीचार मूंखे ईअं आयो, जो मां 30 सालनि खां सत्यसाई समिति में एक्टिव आहियां, महिला कोऑर्डिनेटर रही आहियां, ऐं सत्यसाई बाबा जन जी हॉस्पिटल में बि मां ऑपरेशन थिएटर इंचार्ज हुयसि। उते मां सेवा ॾिनी 2 साल। उनखां मुंहिंजा ॿार वाह उते पढ़ंदा हुया, त मां बि उते हुयसि। त ऑपरेशन थिएटर इंचार्ज हुयसि, ऐं मां DMLT मेडिकल जी फील्ड जी आहियां। DMLT थियल आहियां, जेके ब्लड टेस्ट कंदा आहिनि, डिप्लोमा इन मेडिकल लैब टेक्नोलॉजी। त उते वरी मां लैब ऑपरेशन थिएटर इंचार्ज रहियसि। मुंहिंजा 2 ॿार साईं जन जे आश्रम में उते पढ़ंदा हुया, पुटपर्ती में, सत्यसाई बाबा जन जे। त हमेशह खां ई एक्टिव रोल रहियो आहे समाज सेवा में, ऐं सुठे नमूने। उते 2 हॉस्पिटल आहिनि, अगरि तव्हांखे ख़बर हुजे त, पुटपर्ती जेको बेंगलोर जे पासे में, उते 2 हॉस्पिटल्स आहिनि जिते सभिनी जो इलाज मुफ़्त थींदो आहे, पोइ चाहे ब्रेन सर्जरी हुजे या हार्ट जी हुजे। उन्हनि में स्टाफ जे लाइ मुंहिंजे लाइ 2 अपॉर्चुनिटीज़ हुयूं। तॾहिं में या 90s जी ॻाल्हि आहे, त आई वॉज टू यंग, अञा 25 इयर्स 26 इयर्स जी हुयसि, त मूंखे अपॉर्चुनिटी हुई त मां सुपर स्पेशलिटी में बि हॉस्पिटल में बि कमु करे सघां। ऐं ॿी आहे जी हिकिड़ी साईं जन जी नंढी हॉस्पिटल, जेका जनरल हॉस्पिटल आहे, उते बि सभु ऑपरेशन वग़ैरह थींदा आहिनि, पर उहा बेबी हॉस्पिटल आहे, उहा ॾाढी वॾी, जाम वॾी हॉस्पिटल आहे उहा। त मूंखे जॾहिं जी असांजे हुतां जे डॉक्टर सफ़ाया जी चयो त असां किथे बि करे था सघूं कमु, त मां जनरल हॉस्पिटल चूज़ कयो, छो त मूंखे ईअं लॻो त जनरल हॉस्पिटल में साईं ॾिनल सभु कुझु आहे। जे साईं हिते मुंहिंजी सेवा क़बूली, त उहो मुंहिंजे लाइ अहिड़ो भाग्य अची थी वेंदो। ऐं हुते जंहिंखे ज़रूरत हुजे त भले उहो सुपर हॉस्पिटल में कमु कंदो, त उन्हनि खे हुते पघार सुठी हुई, ॾाढी सुठी, अञा बि सुठी पघारूं आहिनि। त मां चूज़ कयो त मूंखे जनरल हॉस्पिटल में सेवा ॾियणी आहे। ईअं जर्नी कंदे कंदे उते असां जॾहिं वरी मां वापसि उल्हासनगर में आयसि, त 2007 में मां असांजी सॼी टीम थाणा डिस्ट्रिक्ट जी झूलेलाल साईं जो ड्रामो इंग्लिश में 45 मिंटे जो 250 ॿारनि सां गॾु असां
पुटपर्तीअ सत्य साईं बाबा जे आश्रम में हिते सॼे वर्ल्ड जे सिंधीज़ खे घुरायूं ऐं मां ख़ुशि आहियां त उते लॻभॻि 3.5 खां 5,000 जे विच में सिंधी 3.5 खां 4,000 जे विच में सिंधी आया, जंहिंमें मदन जुमानी दीदी हुया ऐं मलेशिया मां चङा ॼणा दुनिया भर जा सिंधी अची आया हुया। पहिरियों दफ़ो सत्य साईं बाबा जन जे आश्रम में इहो थी रहियो हुयो 2000 ऐं उनमें जेके 2007 में जुलाई जो आषाढ़ी एकादशीअ जे ॾींहं ते उनमें जेके ॿार हुया, मां पाण बाल विकास गुरु आहियां। अॼु बि तव्हांखे मां ॿुधायो त मुंहिंजी समर कैंप हलंदी आहे जेका 28 ईयर्स खां, त मां डेडिकेटेड आहियां। त उन समर ॿारनि खे ई असां वठी वियासीं, पर उनमें सभु ॿार सिंधी न हुया, ॿियनि कास्ट अच्छा। जा बि ॿार हुया, थाणा नियर बाय उल्हासनगर, थाणा, डोंबिवली, हितां जा ॿारनि खे वठी असां हुते ड्रामो कयोसीं। उन खां पोइ हर साल मां कल्चरल प्रोग्राम में झूलेलाल जो सॉन्ग ते ॿारनि खां ज़रूरु कराईंदी आहियां। अॼु बि माना मुंहिंजी समर कैंप में बि NCPSL जे बारे में बि मूंखे न ख़बर हुई, पर असांजी सिंधी सेखारण जी ऐं सिंधी भाषा महीने में असां ॿारनि खे बिल्कुलु लिखणु पढ़णु सेखारे छॾियां, एतिरे क़ाबिल बणाए छॾींदा आहियूं। ईअं कंदे कंदे मूंखे लॻो त मूंखे पंहिंजी कम्यूनिटी जे लाइ कुझु करणु खपे। असां हाणे एफडी शोज़ कयूं था जेके जाम जल्दी जाम सुठा थी था वञनि, लेकिन तॾहिं इंटरव्यू वठण जे लाइ मूंखे माना लॻो त भई असां जेके जंहिं मां मोटिवेशनल क्लासिस वठण जे लाइ कॉलेज में वञा पई, स्कूल्स में वञा पई, या बाल विकास ॿारनि सां संपर्क में अचां पई, त हिकिड़ो सवाल हूंदो हुयो त असां हिननि खे सिंधियत जे बारे में छा सेखारियूं, सिंधी छा आहियूं, सिंधी कीअं आहियूं, केतिरो नंढिड़ो थो थी वञे। पर असां वटि हिकिड़ो शिवाजी आहे जेको उन्हनि खे असांजा महाराष्ट्रनि पंहिंजो रोल मॉडल था सम्झनि। असांजो हिकिड़ा साईं अलॻि अलॻि कास्ट में अलॻि अलॻि अम्बेडकर जी आहिनि पूजनीय, उन्हनि खे था मञनि। असां वटि त हेतिरा लेजेंड्स आहिनि, हेतिरो, छो त हिकिड़ी सिंधी कम्यूनिटी ई आहे जेका पाकिस्तान मां आई ऐं हिकु हिकु माण्हू स्ट्रगल करे 75 साले जे अंदरि एतिरो मुक़ाम हासिल कयो जो अॼु सिंधियुनि खे माण्हू गंद मथे करे था ॾिसनि। त इन्हनि मां अगरि लवली। चूज़ करणु वञो त तव्हां हिकु ॼणे खे चूज़ करे सघणु ॾाढो मुश्किल आहे, जी छो त बिल्कुलु हर कंहिंजी पंहिंजी डेडिकेशन ऐं महिनत आहे। त मां सोचियो त मां बिल्कुलु 100 सच। सिंधियुनि जी डॉक्यूमेंट्री ठाहींदमि, उन्हनि ते हेठां बिल्कुलु सही। सबटाइटल ॾिना इंग्लिश में, जीअं असांजी नई जवान पीढ़ी इन्हनि जे बारे में ॼाणे। त पोइ बिल्कुलु सर्च ॾाढो करणु सुठो चालू तव्हांजो कयो। प्रयास आहे, ॾाढा सुठा तव्हांजा वीचार आहिनि रियली में, मतिलबु वेरी इंस्पायरिंग हिना जी, ॾाढो सुठो थो लॻे ॿुधी करे। तव्हां ॿुधायो तव्हांजे जीवन में अहिड़ो कहिड़ो टर्निंग पॉइंट आयो, काई अहिड़ी घटना या कुझु अहिड़ो इंसिडेंस, या कॾहिं बि मुंहिंजी ज़िंदगी में इहो टर्निंग पॉइंट आयो, हर कंहिंजी ज़िंदगीअ में ईंदो आहे, त मां सची सिंधियाणियूं जेके असांजूं वॉच थियूं करनि उहे इंस्पायर थियनि तव्हांजी काई ॻाल्हि ॿुधी करे, त मां ॼाणणु चाहींदमि कि कोई अहिड़ो टर्निंग पॉइंट आयो छा जेकी तव्हांजी लाइफ में घणेई बदलाव अची वियो ऐं हिना हैज़ बिकम कंप्लीटली चेंज, कुझु शेयर करणु चाहियो? इहो तमामु सुहिणो सवाल आहे, त मां इन जो वापसि उहो ई जवाबु ॾींदमि त भारती जी, मां उहा ई हिना आहियां जेका बचपन में हमेशह सभिनी जी मदद करण वारी, अॼु बि मां उहा ई हिना आहियां। त कुझु चेंज मूंखे आहे न, छो त जीअं घर में पेकनि में पंहिंजे पिता खे ॾिठो आहे, तीअं सावरनि में पंहिंजे हस्बैंड खे ॾिठो आहे। हा, हिकु ॻाल्हि ज़रूर हुई त हनीमून करण जे लाइ असां जॾहिं पहिरियों दफ़ो सत्य साईं बाबा जन जे आश्रम में, चवंदा आहिनि न मथो टेकण वञिबो आहे, हा त असांजी वञिबो त 5th जनरेशन आहे जेका मुंहिंजे सत्य साईं बाबा जन खे असां मञंदा आहियूं। त आहे। अच्छा, असां जॾहिं फॉलोवर्स आहिनि। मां जी फॉलोवर्स आहियूं, त मुंहिंजा वॾा सहुरा साहिब हुते हूंदा हुया जेके हुते सेवा कंदा हुया, त मूंखे चऊं घर में हुननि सां बि मिली अचो वञी करे ऐं साईं जन जो आशीर्वाद बि वठी अचो। बिलीव मी, मुंहिंजे पप्पा 3 ॾींहंनि में रिसेंटली मां पंहिंजे पप्पा हेवनली अबोड जे लाइ उन्हनि जो उहो मूंखां विछड़जी विया हुया, त जॾहिं मां फर्स्ट टाइम दर्शन जे लाइ वेठमि, जॾहिं सत्य साईं बाबा जी साम्हूं खां आया, उन्हनि जो उहो रूप ॾिसी करे, ऐं बिलीव मी भारती जी, जॾहिं 3 स्टेप्स, 1 2 3, इहे 3 स्टेप्स जॾहिं स्वामी जी मूं वटि अचनि पिया, त ही वॉज कंप्लीटली माय फादर, ही वॉज नॉट ओह सत्य साईं बाबा ऑरेंज रोब में, ही वॉज माय वाह। फादर इन वाइट सफारी। मां अखियुनि सां ॾिठो, ऐं ॿिए ॾींहं ते मां हिकिड़ो लेटर खणी वेठमि, छो त ओॾी महिल लॻो त हे उहे ई आहिनि जिन जी मूंखे तलाश हुई। हा हनीमून जी कपिल ओॾी महिल कुझु बि माइंड में इहो न, लेकिन इन्हनि खे मिली करे जी लॻो त बसि हिते मुंहिंजी तलाश पूरी थी। ॿिए ॾींहुं मां लेटर में लिखियोमांनि त स्वामी मेक मी यूअर इंस्ट्रूमेंट,
वाह, मेक मी सो यूअर इंस्ट्रूमेंट, जेको तूं चाहीं मूंखे बांसुरीअ वांगुरु पोकल बणाए छॾ, जेके सुर तूं वॼाए उहे मुंहिंजा निकिरनि, जेको उहा मुंहिंजी लाइफ में। ऐं मां जीअं हाणे 3 ॼणा वेठा हुआसीं त मां सेकेंड रो में वेठी हुयमि। पहिरियों मुंहिंजे अॻियां हिकु छोकिरी हुई, मां वेठी हुयमि। उन खां स्वामी आया, अची करे सिधो आङुर ईअं कयूं ऐं उहो लेटर मूंखां 2 आङुरियुनि में ईअं वरितऊं, एज़ इफ ही नोज़ कि मां अंदरि छा लिखियो आहे। त उहा वाह, हिकिड़ी ईअं उन खां पोइ ईअं लॻो त बसि मां हिननि जी आहियां ऐं जेको कराईंदा सो आहिनि नाइस। निवड़त सां। कॾहिं कॾहिं वाह, ख़बर अथव ईअं थींदो अथव, जेको न करिणो हूंदो आहे न उहो ई कराईंदो, पर एक्चुअली करिणो ये ॻाल्हि त पवंदो आहे। आहे। असांजा वॾा चवंदा हुया कि आॾो हमेशह मुंहुं ते ईंदो आहे। असांखे काई काई ॻाल्हि न वणंदी आहे, असां अवॉइड कंदा आहियूं, उहो आॾो मुंहुं ते ईंदो आहे ऐं कुझु कराए वेंदो आहे, सुठो सबक़ बि ॾेई वेंदो आहे। त तव्हांजे त लाइफ में मिरेकल थी चुको आहे ऐं मिरेकल्स कुझु कुझु अहिड़ा थींदा आहिनि कि उहे सची ॻाल्हि में ज़िंदगीअ में चवंदा आहिनि कि बदलाव छा खणींदा आहिनि, उहे अञा असांखे डिवाइन करे वेंदा आहिनि, अञा असांखे जी जी इंस्पायर करे वेंदा आहिनि। तव्हां त एॾे वॾे गुरुअनि सां जुड़ियल आहियो ऐं तव्हांजी त मतिलबु डिवाइन जेकी आहे उहा ॾाढी वॾी आहे। थैंक यू, ॾाढो सुठो लॻो इहो, तव्हां आंसर एॾो सुठी तरीक़े सां कयो, मां ॿुधी करे आई वॉज फीलिंग वेरी, मतिलबु केतिरा चमत्कार कंदा आहिनि असांजा गुरु बि। त हाणे अचो ॻाल्हाए वरितोसीं, अञा बि ॻाल्हाईंदासीं, छो न हिना जी अञा थोरो हिते हाणे जी भारती जी हिते मां हिकु ॻाल्हि अञा ऐड करे चाहींदमि त पुट असांजे सत्यसाई जन जे आश्रम में चेटीचंड जी शुरूआत थी त आई एम द लकी वन, त ऑल इंडिया प्रेसिडेंट मूंखे चूज़ कयो। असां कंटिन्यूअस 5 साल चेटीचंड असांजे मुंबई जे धर्म क्षेत्र में मनायोसीं। उते झूलेलाल साईं जी मूर्तीअ जी प्राण प्रतिष्ठा थी, उनमें बि मूंखे पूॼा ते मां ऐं मुंहिंजा हस्बैंड वेठा हुयासीं प्राण प्रतिष्ठा जे लाइ। उन खां पोइ वरी जॾहिं पुटपर्तीअ में असां पहिरियों दफ़ो, मां फ़ख़ुर सां चवंदमि त सत्य साई ऑर्गेनाइज़ेशन नॉन सिंधी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका एतिरी ग्रैंड लेवल ते जंहिं पुटपर्तीअ में चेटीचंड जो मेलो मल्हायो, जंहिंमें सॼे वर्ल्ड मां 5000 सिंधी आया हुया। 2 साल अॻु वाह, लास्ट ईयर कैंसिल थी वियो पेंडेमिक जे करे, हिन दफ़े बि कैंसिल थी वियो। इहा पहिरीं ऑर्गेनाइज़ेशन आहे, त उन में बि उन झूलेलाल कमेटीअ में मां आहियां। इहा ई सो मुंहिंजे प्राउड। सिंधी दिलेर सिंधीअ जे तरफ़ जर्नी थी। त इहा मतिलबु हिकिड़ी जाते सिंधी स्टेप हूंदा आहे। आहिनि वो मतिलबु हर का नॉन सिंधी ऑर्गेनाइज़ेशन हुजे या कुझु बि हुजे, जाते सिंधी हूंदा आहिनि उते झूलेलाल भॻवान खे पंहिंजो पूरो करे वेंदा आहिनि। वाह हिना जी, इहा त बिल्कुलु ॾाढी बिल्कुलु सुठी तव्हां ॻाल्हि ॿुधाई आहे। बिल्कुलु। त अचो हाणे असां रैपिड फायर राउंड था शुरू कयूं। हिन जी जो बसि बिल्कुलु एतिरो ई रूल आहे कि इनखे तव्हांखे शॉर्ट में 1 लाइन में या 1 वर्ड में आंसर करिणो आहे। अगरि तव्हां जंहिंजो आंसर न ॾेई सघो पास चई छॾिजो, त असां जी तव्हांखे हुन हिसाब सां रिमार्क ॾींदासीं। थोड़ी फन वारी आहे, कुझु सीरियस न ईंदी। पैंडेमिक टाइम हले थो त असांजी कोशिशि इहा ई आहे कि असांजी भेनरुनि जे, असांजे व्यूअर्स जे चेहरे ते रुॻो हिकु स्माइल खणी अचूं। ॿियो कुझु त कंहिंजो दुख दर्द असां खणी भॻवान को प्रार्थना था करे सघूं ऐं सभिनी खे ख़ुशि करण जी कोशिशि था करे सघूं। त हिकु नंढी सी गेम असां हिना जी सां कंदासीं। अचो त हाणे असां ॼाणियूं था रियल हिना जी ऐं रैपिड फायर राउंड आहे। ओके, हिना जी खे हिकु वर्ड में डिस्क्राइब कयो। मुंहिंजे हस्बैंड मुंहिंजो नालो ई हिना रखियो, जेका पिसी करे ॿियनि जे हथेलीअ ते रंग आणे सघे। त रंग लाती है हिना, पत्थर पे पिस जाने के बाद। ओह नाइस, लवली। ऑलवेज ओके, गेम गेम। तव्हांखे असांखे व्यूअर्स ॿुधायो आहे कि हिना जी खे एक्टिंग जो जाम शौक़ु आहे। इहो उड़तो उड़तो रूमर्स आयो आहे असां वटि कि हिना जी खे एक्टिंग जो शौक़ु आहे ऐं उन्हनि खे एक्टिंग सां जाम प्यार आहे। इहा ॻाल्हि तव्हांखे, छा तव्हां हिन ॻाल्हि सां सहमत आहियो? मूंखे, मां डायरेक्टर आहियां भारती जी, त मूंखे एक्टिंग करण में न कराइण में वधीक रुचि रहंदी आहे। मज़ो ईंदो आहे, न कि एक्टिंग करण में। अच्छा, जी हिकु सेट ते तव्हां डायरेक्टर आहियो, हिकु सेट ते तव्हां हिकिड़ी मूवी था ठाहियो ऐं तव्हांजा कोई एपिसोड था ठाहियो ऐं तव्हांजी उन कैरेक्टर, पर्टिकुलर कैरेक्टर जी हीरोइन आहे, उहा बारिश में फसी पई आहे ऐं उहा पहुची न सघी आहे सेट ते ऐं हू शूट करणु ॾाढो कंपलसरी थी वियो आहे। त पोइ छा हिना जी उन रोल खे पाण निभाईंदा? शूट पर हीरोइन पहिरीं ऑलरेडी इन्वॉल्व आहे, त कीअं मां निभाए सघंदमि? न त मूंखे वेट करणो ई पवंदो न उन्हनि जो, उन्हनि जे लाइ। करिणो ई पवंदो, त मतिलबु तव्हां करिणो रोल पवंदो। निभाईंदा। ओके व्यूअर्स, न नोट डाउन कजो कि अगरि न अहिड़ी काई न न पोजीशन न अची वई हाणे असां हिना जी को एक्टिंग कराईंदासीं, हाणे हो रोल अची चुको आहे। ओके, हाणे असां इमेजिन था कयूं कि तव्हां उहे मीना कुमारी वांगुरु लॻंदा आहियो। मां व्यूअर्स को हिकु वोटिंग रखी हुई कि
तव्हांजो फोटो मोकिलियो हुयो ॿिनि ग्रुप्स में कि ॿुधायो कि ये शख्सियत कीअं वांगुरु लॻंदी आहे, कहिड़ा सुञाणींदा कंहिंखे न सुञाणींदा हुया, त उन जो ई मीना कुमारी लॻंदी आहे। त मां चयो वेरी गुड। हाणे मां मीना कुमारी जो डायलॉग ॻोल्हियां थी, त पाकीज़ा पिक्चर जो हिकिड़ो मीना कुमारी जो डायलॉग आहे, मां भले फास्ट फास्ट चवंदी वेंदमि, उहो स्लो ॻाल्हाईंदी हुई, तव्हांखे जंहिं बि रूप सां 2 मिंट इमेजिन करणो आहे, इहो आहे मीना कुमारी, ऐं तव्हांखे हुनजे रूप में तव्हांखे चई ॿुधाइणो आहे। ओके, ॾाढो सिंपल डायलॉग आहे, ॿुधी वठिजो। आगाज तो होता है, अंजाम नहीं होता। आगाज तो होता है, अंजाम नहीं होता, जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता। भले इनमें डायलॉग हेठ मथे थी वञे, तव्हां कुछ भी चओ, आगाज तो होता है, अंजाम नहीं होता, जब मेरी कहानी में कोई नाम नहीं होता। मां तव्हांखे पंहिंजी लैंग्वेज में ॿुधायो। हाणे ये ॻाल्हि मीना कुमारी थी चए, मीना कुमारी ऐं पाकीज़ा पिक्चर, तव्हां असां इमेजिन था कयूं हिना जी दुपट्टो पातो आहे, हिना जी हाणे मीना कुमारी ठही विया आहिनि। हाणे मीना कुमारी जी हे डायलॉग पाकीज़ा पिक्चर जो अॼु हिना जी चवंदा मीना कुमारी जी। आगाज तो होता है, अंजाम नहीं होता, जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता। हाय हाय, दुपट्टो ये खड़ी करे कोई नाम नहीं होता। वाकई में मां तव्हांखे किताब थी ॾियां कि यू आर सुपर मीना कुमारी। तव्हां रिसम्बल बि आहियो ऐं तव्हां एक्टिंग बि एॾी सुठी था कयो। तव्हां लिखी न सघंदा आहियो, हिना जी तव्हांखे एक्टिंग ॾाढी सुठी ईंदी आहे। यू आर अ वेरी गुड एक्ट्रेस, लवली। अच्छा, हाणे हिकिड़ो सवाल, तव्हांजो नुख छा आहे? नुख असांखे मुंहिंजे शादीअ खां पोइ त शहदादपुरी थियो न। जी, सरनेम शहदादपुरी आहे। नुख नुख मूंखे न ख़बर आहे, नुख असां शहदादपुरी ही चवंदा आहियूं। शहदादपुरी चवंदा आहियो, ओके फाइन। ओके, एरी कोई सिंधी जेकी शइ आहे, हिकु ॿ थी चवां, हिकु बि चई सघंदा आहियो, जेकी असांखे सिंध मां ई घुराइणी पवंदी आहे, हिते मिलंदी आहे पर सिंध मां ई ईंदी आहे, हिते न ठहंदी आहे। हिकु त बूरी, येलो कलर जी जेका हूंदी आहे। हा, सही जवाब। ऐं ॿी काई? हलो, जवाब त तव्हांजो सही हुयो, पर एक्स्ट्रा आंसर में जवाब मिलंदो। ॿी काई? हिकिड़ा ईअं बादाम जे वांगुरु नेजा। नेजा 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 हा, ये जेके पॉइंट वारा थींदा आहिनि, ॿई मुंहिंजी फेवरेट शयूं। कोई सिंध वेंदो आहे त मां चवंदी आहियां दादा थोरी पूरी ऐं नेजा त वठी अचिजो। मिलंदा हिते बि आहिनि, लेकिन उतो वठी करे आने करे रखणा पवंदा आहिनि। त पहिरियों त पूरी तव्हांजो बिल्कुलु सही जवाब हुयो, एक्स्ट्रा जवाब बि तव्हां नेजा ॾिनो आहे। वेरी गुड हिना जी। ओके, पैसे खे, पैसे रुपए खे सिंधीअ में छा चइबो आहे? मां आंसर ॾिनो त हाणे तव्हांखे इहे शयूं मूंखे पार्सल करणियूं पवंदव। अरे त गुरमुख सां तव्हांखे सिंध त गुरमुख सां ट्रेवल कंदा रहंदा आहिनि, त मां बि उन्हनि खे ई चवंदमि तव्हांखे बि गुरमुख सर ई आना आहे। पक मूं वटि आई त मां तव्हांखे ज़रूरु मोकिले छॾींदीमांव। मुंहिंजी ॾाॾी हूंदी हुई न, मुंहिंजी ॾाॾी नास विझंदी नक में छिक जी, अलाए 2 नंबर चवंदा हुन टाइम ते, मूंखे सम्झ में न ईंदो हुयो, त उहो खाली पाकिस्तान जी मतिलबु सिंध जी नास विझंदी हुई। त असां नंढा हूंदासीं त चवंदी वञ पंसारी जे दुकान ते त नास वठी अच त 2 नंबर। हाणे मां चयो नंबर वंबर छा थींदो आहे सर, गुरमुख सर। पहिरियों त हिना जी जो स्वागत तव्हां कंदा, हिना जी यादि पिया करनि तव्हांखे। जी, तव्हांजो माइक म्यूट अथव। महिरबानी हिना जी, तव्हां सां गॾु जुड़ियो, तव्हांखे सचो सतराम, सुहिणो कंवरराम, जय झूलेलाल। पर तव्हां जेके ॻाल्हियूं ॿुधायूं वाकई सही आहिनि। त जेका ॿूरी आहे, इहा जंहिं महिल खजीअ जो वणु थींदो आहे, उनजे हेठां जेको पाणी निकिरंदो आहे, उनजे हेठां कपिड़े में ॿधी करे रखंदा आहिनि, पाणी हुन मां छणी वेंदो आहे, जेको ॿूर थींदो आहे खजीअ जे वण जो, उहो ॿूर छुकी करे पीलो थी वेंदो आहे, उनखे जंहिं महिल सुकाए पोइ ॿाहिरि कंदा आहिनि, उनखे चवंदा आहिनि ॿूरी। इहो ॿूर हूंदो आहे खजीअ जे वण जो, पाणी हूंदो आहे, उनखे सुकी वेंदो आहे अंदरि। नंबर ॿी ॻाल्हि त जेके नेज़ा आहिनि, इहा जेका आहे हिकिड़ो ड्राई फ्रूट आहे, जीअं असांजो अखरोट आहिनि, बादाम आहे, इहे अफ़गानिस्तान, कोठिया, पिशावर जेके पहाड़ी इलाइक़ा आहिनि जिते थधिकारी हूंदी आहे, उन इलाइक़े में घणा थींदा आहिनि। तंहिंजे करे पर पिशावर जा नेज़ा, कोठिया जा नेज़ा ॾाढा सुठा हूंदा हुआ। असांजा वॾा उते खाईंदा हुया, जेके हिंदीअ में चिलगोज़े चवंदा आहिनि। चिलगोज़े, उर्दूअ में या हिंदीअ में चिलगोज़े नेज़े खे। असांखे टेस्ट करायो, वी विल नॉट माइंड। असां टेस्ट जो कोई प्रॉब्लम कोन्हे, तव्हांखे ॿूरी बि मिलंदी, नेज़ा बि मिलंदी। ऐं तंहिंखां पोइ जेका मेन शइ जेका सिंध जी आहे ख़ासि, जेका असांजा वॾा वेंदा आहिनि पोइ खणी ईंदा आहिनि, उहा आहे डिंगरी। हा, डिंगरी, वाह वाह वाह,
हिना जी असां जो कम थी वियो जी। डिंगरी जेका आहे उहा ॾाढी महांगी आहे, 3000 2000 5000 4000 ताईं किलो जी डिंगरी वेंदी आहे। उहा हिकिड़ी बरसाति में जंहिं महिल पाण जेके खुंबियूं चवंदा आहियूं हिते, उहे जेके राजस्थान जीअं आहे त उते जेका थरपारकर आहे, उन थरपारकर में जेका वारीअ जी खुशबू आहे, उन में जेका बरसाति पवंदी आहे उन में नेचुरल उगामदियूं आहिनि। सिंध प्रांत में थरपारकर जी जेका डिंगरी ठहंदी आहे, हिकिड़ी भारी हुनजी हिकिड़ी मार्बलस, यानी जेको नॉनवेज आहे उनजे लाइ डिंगरी हिकिड़ी तमामु वॾी सौगात आहे। पर अॼुकल्ह डिंगरी खे सुकाइनि था, प्रिज़र्व कनि था, इन करे 12 ई महीना डिंगरी मिलंदी आहे सिंध प्रांत में। जेका नास तव्हां चई त नास जेका आहे ओरिजिनल इहे जेके पठान आहिनि बलोचिस्तान जा या पिशावर जा या अफगानी, इहे नसवार छिकींदा नक में। नसवार में केमिकल हूंदो आहे, जड़ी बूटी हिकिड़ी हूंदी आहे, उन में पिसी करे ठाहींदा आहिनि। इन में छा हूंदो आहे, इन में हिकिड़ी जेको आहे ब्लड खे जेको हिकदमि ब्रेन खे हिकदमि फास्ट करंट लॻंदो आहे। नसवार वठण सां करंट लॻंदो आहे हिकिड़ो, जीअं हिकदमि बिल्कुलु माण्हू स्ट्रांग थी वेंदो आहे। सुस्त माण्हू हुजे, जेके का सुस्ती अचे, हुनखे नसवार सघाए त हाली ईअं टाइट थी वेंदो, हुनमें एॾो हुनमें पावर आहे। त इहे पठान जेके हा, नसवार वरी के वात में विझंदा हुआ पठान। अक्सर हल्की जेका हल्की करंट वारी नसवार हूंदी, सादी साए रंग जी हूंदी, उहो पठान वरी वात में रखी छॾंदा, कलाक 2-2 कलाक पई हूंदी आहिनि। त नसवार जेका हूंदी, असांजी वॾियूं जेकियूं उहे वरी नसवार ॿारनि खे जेके थोरो छिक पवंदा या ॿारनि खे जेको नक बंदि थी वेंदो या ज़ुकाम थी वेंदो, उहो चवंदी नसवार हाणे ॾेसि, थोरी नसवार विझे वात मथे में। त अहिड़े तरीक़े सां उहे टोटका जेके असांजे वॾनि जा आहिनि, अॼु बि सिंध में हली रहिया आहिनि, माण्हू उनखे अपनाइनि था। ऐं मूंखे ख़ुशी थी त असांखे हिना जी खे इहे सभु ॻाल्हियूं हिते अचण खां पोइ बि उन्हनि जे वॾनि खां जेका विरासत में मिली आहे। इनखे नुख ख़बर न आहे पंहिंजो, ऐं नुख चवनि था शहदादपुरी आहे। न, शहदादपुरी त नुख थी बि सघे थी, पर हाणे वॾनि सां पवंदो। असांजा 2 ॻाल्हियूं, हिकिड़ी सरनेम आहे, ॿी नुख आहे। सरनेम त मां तव्हांखे लास्ट टाइम बि ॿुधायो त असांजा वॾा जेके जॻूमल हो असांजो वॾो, त उहो जॾहिं हो त उन खां पोइ जॻवाणी थी वियासीं। अॻे ज़माने में 12वीं पीढ़ी 7वीं पीढ़ी 9वीं पीढ़ी 10 पीढ़ियुनि खां पोइ सरनेम मटाईंदा हुया। पर नुख जेका आहे इहा हिकिड़ी कॉन्स्टेंट हूंदी आहे वॾनि खां। 50 साल पहिरियों बि जेका नुख हुई असां वॾनि जी, त असांजी उहा ई रहंदी। नुख जो कारण इहो हूंदो आहे त भई नुख मिलण सां ख़बर पवंदी आहे अगरि सरनेम मटिजी बि वई आहे। असांजे जॻवाणियुनि मां असांजा हिकिड़ा सौट आहिनि, हाणे उन्हनि पंहिंजे उनजो पीउ जो नालो भगवान दास हो, सम्झो त भगवान ई कराए छॾियो, भगवान दास ई कराए छॾियो, जेको बि कराए छॾियो। रिझूमल हो, असांजे ॾाॾे जे भाउ जो नालो त रिझवाणी थी विया के माण्हू। त अहिड़े तरीक़े सां अगरि के पंहिंजो सरनेम मटाइनि था, पर फ्यूचर में अगरि किथे मिटरी माइटरी थिए थी त मिटरी माइटरी में वॾा पुछ तव्हांजी नुख कहिड़ी आहे। उहो नुख असांजी मलंग ॾोॾे जा आहे, सम्झो त हो बि ॿुधाईंदा मलंग ॾोॾे जा। त जंहिं महिल नुख साॻी थी मिलंदी त हिन जो मक़सदु इहो आहे त तव्हां किथे न किथे पुराणे में वॾनि में के मिटरी माइटरी भाउ भेण किथे न किथे आहियो। त साॻी नुख में असां मिटरी माइटरी न कंदा, साॻी नुख में मिटरी माइटरी न कंदा आहियूं, सरनेम में माइटरी कंदा आहियूं। सरनेम में माइटरी, सरनेम ज़रूर न आहे त असां जेका नुख हुजे। सरनेम त कंहिंजो बि ॾिसो, भाटिया एतिरा सरनेम, भाटिया बि ईअं क़िस्म जो आहे सरनेम आहे, त भाटिया में कंदा आहिनि पाण में। अॻे ज़माने त भाटिया ॿियनि सां कंदा बि न मिटरी माइटरी, भाटिया पाण में कंदा। थरपारकर में जेके असांजा थरी रहंदा आहिनि ॿाहिरि, उहे पाण में कंदा हुया। सोनारा अॻे सोनारनि में कंदा हुया, अॻे सोनारनि में कंदा। सोनारा ॿियनि खे ॾींदा ई कोन पंहिंजी मिटरी माइटरी, छो जो माता खे मञींदा हुआ, इन करे उहो माता खे मञण वारे खे ॾींदा। पर हाणे उहो ज़मानो न रहियो आहे। हिंदुस्तान में अचण खां पोइ असांजी एजुकेशन जेका ॿारनि में अची वई। हिकु सवाल इहो बि आहे, असांजे घर में असां शिकारपुरी राणी हूंदा हुआसीं, त असां ॿारनि खे शिकारपुरी ॿारनि खे धीअ छो न ॾींदा हुया? शिकारपुरी राणी हूंदासीं, राणी। उहे चवंदा राणी को कास्ट जा को राणी हिकिड़ो प्यार जो लक़ब आहे। पर इहा ॻाल्हि सही आहे त जेके शिकारपुर अॻे ज़माने में जेका शिकारपुर हूंदी, सिंध प्रांत में कराची नंबर 1 हूंदो, तंहिंखां पोइ एजुकेशन में हैदराबाद नंबर 1 हूंदो, ऐं वापार में ऐं पैसे में जेको शिकारपुर हुयो उहो ॾाढो तमामु 1800 सदी में 18th सेंचुरी में शिकारपुर वॾो में वॾो पैसनि वारनि जो गढ़ जेको हो सो शिकारपुर हुयो। दुनिया में जेका पहिरियों हुंडी चालू थी बैंक जी, जेको तव्हांजो ट्रांसफर था कयो, हिते रुपयो था विझो, फलाणे ते मिलियो थो, उन वक़्तु जेका हुंडी हूंदी हुई, जेका पंहिंजे उतां शिकारपुर मां सेटिंग शुरू कई। शिकारपुर में सेटिंग जा वॾा बिज़नेस हूंदा हुआ, उनजा अफगानिस्तान पहिरियों चवंदा हुआ स्पेन, जेके असांजी अॼुकल्ह जेके स्पेन वग़ैरह रहनि था पिया, ओॾे ई छा नालो वञो ॿुधायां थो, ओॾे हूंदा हुआ। त उहे जेके सिंध वर्गी जेके सॾाईंदा, जेके हितां वेंदा हुआ ओॾे सिंध वर्गी,
मुरई जेके वेंदा ख़ासि करे दुबई कुवैत हेॾे वेंदा हुआ त उहे उन वक़्तु चिठी खणी वेंदा शिकापुर जे हिंदू जी। उहा शिकापुर जे हिंदू जी जेका चिठी हूंदी हुई उहा उते भरती हुई। यानी ॾिसो 1800 सेंचुरी में बि असांजो सिंधियुनि जो हुंडी सिस्टम इहो शिकापुर मां चालू थियो। तंहिंजे करे शिकापुरी छा हूंदा, थोरो पंहिंजो पाण खे सम्झंदा त असां थोरो सभिनी सिंधियुनि खां मथे आहियूं, असां शिकारपुरी आहियूं। तंहिंजे करे उहो मिटी माइटी कोशिशि कंदा हुआ त पंहिंजे शिकापुरनि में ई ॾियूं, भई जेको पंहिंजो पाड़े में हुजे ओड़े में हुजे। ऐं इहो अॼु बि घणनि शिकारपुरनि खे अॼु बि जेको आहे घणनि शिकारपुरनि खे दिमाग़ में इहा आहे त असां मिटी माइटी पंहिंजनि में कयूं। ऐं शिकारपुरनि में जेको मां ॿुधो आहे, मां हीअं ग़लति हुजां थी सघे थो या मां सही बि हुजां, मूंखे हिन ॻाल्हि जी का ख़बर न आहे, पर जेको मूं ॿुधो आहे त शिकारपुरनि में ॾेती लेतीअ जो वॾो सिस्टम हूंदो हो उन वक़्तु। माना हिक ॿिए खे ॾेती लेती तमामु वॾी कंदा हुया। पोइ तंहिंजे करे इहे कोशिशि कंदा हुआ त भई हिक ॿिए खे ॾियूं, त जीअं ॾेती लेती उन वक़्तु ॿिए पासे जेके सेठियूं आहे, सखर हुयो, रोड़ी हुयो, कंदरा हो, कंदकोट हो, जेकमाबाद हो, या जेके अड़ोस पड़ोस ठुल हुई, जेका अड़ोस पड़ोस शिकारपुर जे इलाइक़ा हुआ, रतो दिरो, नओं दिरो, लाड़काणो, त इहे जेके अड़ोस पड़ोस हुया उतां जा माण्हू एॾा पैसे वारा न हूंदा हुआ त उहे ॾेती लेती पाण में घटि कंदा हुआ। पर शिकारपुरी चवंदा आहिनि त ॾेती लेती ॾाढी कंदा। ऐं मूंखे लॻे थो हाणे बि कुझु फैमिली शिकारपुर जी अहिड़ियूं आहिनि जेके छोकिरा मंगाईंदियूं आहिनि त पहिरियों पुछंदियूं आहिनि, बाबा ॾे ख़बर शिकारपुरी आहिनि, साम्हूं वारे खां पुछंदा आहिनि शिकारपुरी आहे, चवंदो हा, आपो चवंदो ठीकु आहे, कमु थी वियो। हिकु सवाल हिना जी, हा जी भारती जी, हिकु सवाल हिना जी रहिजी वियो हुयो। हिकु सवाल तव्हांखो बसि हिकिड़ो लास्ट फटाफट वारो पुछणो आहे कि सिंधियुनि जी अहिड़ी हिकु मिठी शइ मिठाई हूंदी आहे जेकी मिठाईअ जी दुकान ते न मिलंदी आहे, उनखे घर में ई ठाहिणो पवंदो आहे। लाई थींदी आहे, कुटी थींदी आहे, कणा थींदो आहे, जेको चवंदा आहिनि कुटी ॿ थींदियूं आहिनि। कुटी हिकु फुल्के जी नाश्ते ते खाईंदा आहियूं, हिकु चूरी, इहे त बाज़ार में न मिलंदियूं आहिनि। वधीक तव्हां ॿुधायो त सही चयो या ग़लति? बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही आहे। न आंसर बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु कंप्लीट। मां जेके हिन जी ॻाल्हियूं ॿुधियूं त उनजो जेको चवण जो मक़सदु हो, जेके हुन पंहिंजी ज़िंदगी जी ॻाल्हि ॿुधाई कि कहिड़े तरीक़े सां शादी करण खां पोइ बि हुनखे कहिड़े तरीक़े सां अॻिते वधणो पियो, कीअं करिणो पियो, ऐं हुनजे हस्बैंड केॾी सपोर्ट कई, जो जंहिं ज़माने में हुनखे प्यार जा गीत ॿुधाइणा आहिनि तॾहिं भक्तनि जूं ॻाल्हियूं पिया ॿुधाइनि। त जेका हुनजी कहाणी ॿुधाई त मतिलबु जेका पंहिंजी लाइफ जी हक़ीक़त ॿुधायूं त इहे संस्कार आहिनि, इन्हनि संस्कारनि ते उहो हली। तॾहिं सिंधीअ में चवंदा आहिनि त जेकॾहिं सोन जेको हूंदो आहे न नरम थी पवे त हुन मां ज़ेवर ठाहे वठंदो आहे माण्हू। सोन जे नरम थी वञे त हुन मां ज़ेवर ठहंदो आहे। मिटी नरम थी वञे त ज़मीन ठहंदी आहे, मिटी नरम थी वञे त हुन मां ज़मीन ठहंदी आहे, ॿिज पवंदो आहे, वण थींदा आहिनि, फसल थींदी आहे, माना ज़मीन ठहंदी आहे। अटो नरम थी पवे त मानी ठहंदी आहे, रोटी ठहंदी आहे। घर में तव्हां अटो नरम कयो त हुन मां तव्हां मानी ठाहे सघो था, रोटी ठाहे सघो था। पर जे माण्हूअ जी दिलि नरम थी पए त उन मां इंसान बणिबो। जेकर माण्हूअ जी दिलि नरम थी वेंदी आहे त उन मां इंसान ठहंदो आहे। बसि इहा ॻाल्हि यादि रखिजो त इंसान जेको ठहंदो आहे वरी हुनजी दिलि नरम हूंदी आहे। तंहिंजे करे कंहिंखे न ॾुखायो, कंहिंखे दुख न ॾियो। ऐं सची सिंधियाणियूं जेके आयूं आहिनि इन्हनि जो मैसेज इहो आहे त असांजो जेके ॿिया ॿार ॾिसनि था उन मां इनकरेज थियनि त कहिड़े नमूने सां हुननि पंहिंजी लाइफ खे हिन स्टेज ते आंदो आहे। ऐं असांखे त फ़ख्रु आहे त असां वटि हिन जहिड़ी जीअं हिन ॿुधायो त वाकई हक़ीक़त आहे, जीअं गुलाब जो गुल हूंदो आहे। कंहिं माण्हू मूंखे जो ॿिए खे चई भई छा थी जाए, चई गुलाब जो गुल थी जाए। चई छो? इन करे थी जाए जो गुलाब जो गुल जेके मुरझाइजी हथ में मसलंदो आहे माण्हू, जेको बि माण्हू गुलाब जे गुल खे मसलंदो आहे, मसलण खां पोइ बि गुलाब जो गुल उनजे हथ में ख़ुशबू छॾे ॾींदो आहे। तहिड़े तरीक़े सां हिन बि ईअं ई हूंदी आहे, पाण खे मारे करे मिटाए करे हिन मिटाए छॾंदी आहे पाण खे। पर जेको पंहिंजो रंग हूंदो आहे, जेको पंहिंजो प्यार हूंदी आहे, जेका मोहबत हूंदी आहे, उहा हथ ते हुजे, दिलि ते हुजे, मथे ते हुजे। असांजे सिंध में ॾाढी वॾा असांजे मथनि में बि मेहंदी हणंदा आहिनि, असांजा मर्द मायूं मथनि में बि मेहंदी हणंदा आहिनि। छो जो जेको हुनजो तासीर हूंदो आहे उहो ॾाढो थधो हूंदो आहे ऐं इंसान खे शांत रखंदो आहे। त जहिड़ी हिन जो नालो अथसि हिन, तहिड़ी हिकिड़ी शांत सुभाउ जी, माण्हुनि खे थधक ॾियण वारी, इंसानियत खे थधक ॾियण वारी, शेवा भाव सां भरपूर हिन अना जी जो असां हिन प्रोग्राम में स्वागत था कयूं। ऐं मां चाहींदुमि हाणे टीचर सर थी वञे। मां चाहींदमि कि हाणे हिन जे सवाल जा जेके जवाब ॾिना ज़ोरदार तारीफ़ सां असां हिन मंच ते तव्हांखे सची सिंधियाणी जो खिताब था ॾियूं। उहे तव्हां हुयव पर असां ऑफिशियली ते अॼु अनाउंस था कयूं कि तव्हांखे सॼो जो सॼो नॉलेज आहे
ऐं तव्हांजे कमनि जे करे असां सैल्यूट था कयूं। डॉक्टर पीटर दलवानी जी सिंधी अनमोल रतन मां तव्हांजे ज़रूर धन्यवाद कंदा। थैंक यू डॉक्टर भारती जी। हिना दीदी लाइ त केतिरो बि असां चऊं त ओतिरो घटि आहे। तव्हां त अञा कुझु सवाल पुछा ई किथे आहिनि। 10% बि सवाल मुश्किल सां पुछा अथव। न पुछाए जी जी हिननि वटि त पूरो खजानो आहे जनरल नॉलेज जो, एतिरो कुझु आहे, एतिरो कुझु आहे। पर हिन दीदी खे तव्हांखे 2 कलाक घटि में घटि हिकु एपिसोड ते घुरायो अकेलो हिननि सां ऐं ॻाल्हियूं ॿोलियूं। ऐं असांजे सिंधी समाज खे ॾाढो कुझु उहो असांखे मैसेज ॾेई सघंदियूं आहिनि। असांजी इनकमिंग पीढ़ी खे बि ॾाढो कुझु मैसेज ॾेई सघंदा आहिनि। थैंक यू हिना दीदी, तव्हां असांजे अनमोल रतन शो ते आया। थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल। भारती जी वेंदे वेंदे मां हिना जी खां हिकिड़ो सुवाल पुछंदुसि ज़रूर। हिना जी, अव्हांजा फ्यूचर में सिंधी लेडीज़ जे लाइ कहिड़ा कहिड़ा दिलि में सपना आहिनि या कहिड़ा कहिड़ा दिमाग़ में सोच आहे त कहिड़े तरीक़े सां तव्हां असांजी न्याणियुनि खे, भेनरुनि खे, माताउनि खे अपलिफ्ट करे सघो, उनजी जीवन खे रोशन करे सघो? या नटशेल में 2 मिंट तव्हांजे दिमाग़ में कहिड़ा सपना ज़रूर ॿुधाईंदा? जी गुरमुखी, मां तमामु सुहिणो सवाल तव्हां मूंखां पुछियो आहे, छो त हिन वक़्तु मां उन ॻाल्हि ते कमु करे बि रही आहियां। थैंक यू वेरी मच फॉर दिस क्वेश्चन। असांजी सिंधी लेडीज़ ख़ूबसूरतीअ में त अॻियां आहिनि, सूझबूझ में अॻियां आहिनि। इहो प्रूव कयोसीं असां दिलेर सिंधी ब्यूटी पेजेंट जे थ्रू, जिते मां नानियुनि ऐं ॾाॾियुनि खे वठी आयमि घरां, छो त उन्हनि वटि असांजे सिंध जो खज़ानो आहे। पर जे नई जनरेशन खे तव्हां विहारे करे स्टोरी ॿुधाईंदव न, उहो न ॿुधंदव। लेकिन ब्यूटी पेजेंट जे थ्रू जेॾीमहिल उहो असां सां जुड़ियूं त अॼु उन्हनि जे द्वारा असां समाज में चङियूं ॻाल्हियूं कयूंसीं। ॿियो मां चाहींदसि त असांजूं सिंधियाणियूं जेके आहिनि, सिंधी लेडीज़ आहिनि न, पंहिंजी सूझ बूझ सां हाणे दुनिया में अॻियां अची करे उनजे लीडरशिप जो फ़ाइदो सॼो संसार वठी। उन्हनि में पहिरीं त जेके लेडीज़ हिन वक़्तु मूंसां जुड़ंदियूं वञनि थियूं ऐं जुड़ी रहियूं आहिनि, असां उन्हनि खे सुठे नमूने सां अलॻि अलॻि क्षेत्रनि में कयूं था पिया पाण सां। जीअं त हो हाणे मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां त असां चऊं था पिया न त लेडीज़ जे मथां ह्यूमन वायलेंस जाम आहे लेडीज़ जे मथां, त उहे नथियूं चई सघनि। त हाणे असां जल्दी ई पिया शोज़ था खणी अचूं जिन जे थ्रू असां उन्हनि लेडीज़ खे उहो नॉलेज, छो त नॉलेज जी जिते घटिताई हूंदी आहे न त माण्हू में कॉन्फिडेंस घटि हूंदो आहे। त कुझु वकीलनि सां, कुझु जजिस सां ॻाल्हियूं चालू आहिनि। असां उन्हनि जे लाइ त असांजा छा पावर्स आहिनि, असां उन्हनि खे कीअं यूज़ करे सघूं था पिया, त लेडीज़ खे असां अॻियां खणी अची सघूं था। उनखे इहो बि चई सघो था शिक्षा जे खेत्र में भले ई अॻियां आहियूं असांजी लेडीज़ जाम, पर उन्हनि जो फ़ाइदो नई जनरेशन ताईं पहुचे। त हिकिड़ो असां अहिड़ी टीम ठाहे रहिया आहियूं, उन्हनि जे थ्रू असां उन्हनि लेडीज़ ताईं, उन्हनि ॿारनि ताईं असां इहो जाम ॿुधोसीं घरनि में सिंधी ॻाल्हायो, ऐं हिन पेंडेमिक में सभु ॼणा मोटिवेट थिया बि आहिनि जाम शोज़ जे थ्रू, हिननि जे थ्रू। पर हाणे नेक्स्ट छा, जीअं हाणे तव्हां पहाका ॿुधायो था, असांजो इहो सिंधी कल्चर रिवाइव थिए थो। त हिकिड़ा इहा असांजी उत्तम सिंधी फाउंडेशन कमु करे रही आहे, जेका की भाउ शंकर लालवानीअ जे गाइडेंस ते असां कमु करे रहिया आहियूं। त जिन असां लास्ट ईयर सिंधी सेवक टीम बणिजी करे, जंहिंमें असां सां पीटर दलवानी जी बि हुया, त असां सॼे इंडिया में सभिनी संस्थाउनि मिली करे कमु कयो। हाणे त वक़्तु आहे लेडीज़ खे अॻियां अची करे उहो पंहिंजा ख़्याल, पंहिंजा इन्हनि जे थ्रू पंहिंजो पाण खे प्रूव कनि, छो त जाम लिमिटेड लेडीज़ आहिनि जेके अॻियां। लेकिन गुरमुख जी, पीटर जी, सोनी जी ऐं भारती जी, मां तव्हांखे ॿुधायां न, हर लेडी में साॻी थॉट, साॻी इहो आहे, छो त असां सिंध मां उहे सभु ॻाल्हियूं ॿुधंदा, ॾिसंदा ऐं पंहिंजे पेरेंट्स खे, माउनि खे स्ट्रगल कंदे अॻियां ॾिसंदा आहिनि। त असांखे कंहिं इंस्टीट्यूट जी ज़रूरत ई कान्हे का लीडरशिप जे लाइ। त उहे लेडीज़ खे, बुज़ुर्गनि खे अॻियां खणी करे, यूथ खे उन्हनि सां गॾु जोड़े करे उन पद्धतीअ ते असां कमु करे रहिया आहियूं। ऐं मां चाहींदसि हिन शो जे थ्रू की जेके लेडीज़ जुड़णु चाहिनि, भारती जी खे या दिलेर सिंधी जे फेसबुक पेज ते असांखे ज़रूरु कमेंट करे असां सां जुड़ो, त जीअं असां नई मशाल ॿारियूं। ऐं हिननि में तव्हां वॾनि जो असांखे आशीर्वाद ऐं सहकार गुरमुख जी, पीटर जी, सोनी जी खपंदो। ऐं गुरमुख जी, तव्हां मां त जीअं मां तव्हां सां बि ॻाल्हायो, त ॿी जेका ॻाल्हि हुई, जेका मूंखे त लेडीज़ खे डिग्निटी सां जीअण सिखणो आहे। असांजे लेडीज़ खे एतिरो आहे न, घुरनि नथा, त उन्हनि जे करे मां ख़ुदि उन्हनि सां गॾु मिली करे हिकिड़ो पापड़नि जो नंढो कमु चालू कयो आहे। जेके कि पाण ठाहिनि, पोइ भले असांखे 100 रुपया महांगे में बि वठणा पवनि न, सिंधियुनि खां वठो। जीअं
असां उन्हनि जी महांगियूं स्कूल फीस भरियूं, उन्हनि खां बेटर असां उन्हनि खे हुनर ॾियूं, असां उन्हनि खे इहो कयूं। हे वक़्तु जे असां हथ पकड़े गुज़ारे वियासीं त सम्झो जंग जीतीसीं, वरी हिकु दफ़ो शान मान सां जीअंदासीं। ईंदड़ साल जे लाइ इहो मां हिन वक़्तु कमु जी करे रही आहियां। हा हिना जी, या हिना जी तव्हां चओ पिया कि तव्हांखे मुरली दादा खे कोई मैसेज ॾियणो आहे, दादा अची न सघिया आहिनि तव्हांखे। जी 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 मां हिकिड़ो तव्हां सां हिकिड़ी दुख भरी ख़बर बि शेयर करणु चाहींदो। हिमा जी असां वेठियूं आहिनि, एक्चुअली करण में असांखे शुरू में हुई त तव्हांजो प्रोग्राम चालू थियो, असां ॿिए प्रोग्राम में हुआसीं। असांजे उल्हासनगर जो सर PS आहूजा जेको हिकिड़ो तमामु निहायत ई सिंधीअ जो शिदाई हो ऐं ॾाढो सिंध लाइ कमु कयईं। असां सां गॾु सिंधी साहित्य अकेडमी में बि गॾु हुयो, रिटायर्ड प्रिंसिपल बि शायदि हुया, उस्ताद बि हुया। सिंधियत जे बारे में घणो हुन प्रचार कयो ऐं मां जॾहिं बि उल्हासनगर वेंदो हुउमि त हू मूंखे सिंधियत जे बारे में जे कुझु बि पुछणो हूंदो त मां रियली PS सर खां पुछंदो हुउमि। इन में को वॾो शक न थींदो, शर्म मूंखे न थींदी, छो जो हू माहिर हुया सिंधियत जा। पोइ दफ़े असांजे हिन प्रोग्राम में लास्ट वीक ते असांजो प्रोग्राम हुयो असांजे दीपक वाटवाणी साहिब जो, उन ते मां प्रोग्राम में हुउमि त उते मूंखे ख़बर पई त हुनजी तबियत थोरी गरम आहे, नरम कोरोना थियो अथनि ऐं प्रभु परमेश्वर राम करे। कल्ह टियों शायदि दुखदायक इहा ख़बर आई त असांजा PS आहूजा सर असांखे छॾे हिन दुनिया में प्रभु परमेश्वर जे चरणनि में वञी वासो कयो आहे। मूंखे लॻे थो त हिना जी उन्हनि खे तमामु चङे तरीक़े सां सुञाणींदा बि हूंदा ऐं कमु बि कयो हूंदो। छो जो मां जॾहिं लास्ट टाइम हिना जी जे घर आयो हुउमि त मूंखे हिना जी तव्हांजे घर वठी PS आहूजा जी आया हुया, तव्हांखे यादि हूंदो। ऐं मां हुन माण्हू खे चवां पियो साईं मूंखे तव्हां न मथे न हलो, चई न साईं तव्हां असां वटि महिमान आहियो। एॾी उमिरि में बि हू मूंखे मथे ताईं हिना जी जे घर वठी अंदरि लिफ्ट मां चवनि छॾियो, चई न अंदरि घर में मूंखे छॾे करे उहो मोटी विया। त इहा जेका सिंधी सकाफ़त, जेका ईमानदारी, जेका हुन में क़दुरु हुई, उहा हिकु असांखां हाणे विछड़िजी विया। असां प्रभु परमेश्वर इहा ई प्रार्थना कयूं था त साईं उनखे पंहिंजे चरणनि में वासो ॾिजो ऐं हिन दुख भरी घटना जेका हुनजे परिवार ते गुज़री आहे ऐं ख़ासि करे असां सभिनी दोस्तनि ते, उन्हनि सभिनी खे इहा दुख भरी घड़ीसण जी शक्ति ॾिजो। 1 मिंट अधु मिंट लाइ असां सिर्फ़ु 2 मिंट मुंहिंजी आत्मा खे शांति ॾियण लाइ ख़ामोश ओम शांति। जंहिंजे जंहिंजे घर परिवार में काई बि जी असां खां वधीक तव्हां सां गॾु तमामु वेझा हुया PS आहूजा सां। जी हिकिड़ो इंसिडेंट जंहिंजे लाइ मां हुननि खे हमेशह ई यादि रखंदमि। ईअं थियो जो जॾहिं बि असांजे उल्हासनगर में इलेक्शन ईंदियूं आहिनि न त लॻभॻि सभु पार्टी वारा 91 खां वठी मुंहिंजे घर में या उन्हनि जो प्रेम आहे मुंहिंजे प्रति त ज़रूरु मूंखे चवंदा आहिनि त तव्हां इलेक्शन में ज़रूरु बीहो। इतफ़ाक़ सां 2 साल अॻु BJP मां मूंखे कॉल आयो हुयो त BJP जे ऑफिस में मां वई हुयसि। जम्मू पुष्पाणी जी, कुमार अलानी जी, सभु ॼणा वेठा हुयासीं ऐं उतां फाइल सां मुंहिंजो इंटरव्यू वरितो वियो त PS आहूजा जी हुते वेठा हुया। इहो मुंहिंजो माना हमेशह मां हुननि जूं इहे ॻाल्हियूं यादि रखंदमि त मां उन्हनि सां वेठमि, चयोमांनि सर हे सभु ॼणा मूंखे इलेक्शन जे लाइ चवनि था तव्हां पॉलिटिक्स में अचो, तव्हां जाम सेवा कयो था, हूअं बि हीअं बैनर जे अंदरि कंदव, हीअं तव्हां कयो था, पर तव्हां अचो। पर ॼण मुंहिंजे मन में उहा कुट थी हले पई त छा मूंखे इहो मुंहिंजी लाइफ जो स्पिरिचुअलिटी हमेशह ॼण सेखारी आहे। पॉलिटिक्स हमेशह पावर जे नशे सां कुझु न किथे तव्हांजो डिसीजन पंहिंजे पार्टीअ जे करे किथे न किथे निरपेक्ष न रहंदो आहे। त उहो थो वञे त माना मुंहिंजी लाइफ जेका मां 20-25 साल सेवा कई आहे, हिकु माना आहे त हिन माना भरोसो त हाणे मुंहिंजी यू टर्न थी वेंदी त छा मां इहो सही डिसीजन खणां थी। त सर मूंखे हिकु ॻाल्हि चई, जंहिंखां पोइ मां वरी वापसि पंहिंजे इन ते हुयसि त न मूंखे पॉलिटिक्स में न वञणो आहे। चऊं तव्हां जेतिरो कमु कयो था पिया न, तव्हां हिकु कारपोरेटर खां तमामु मथे कमु था कयो पिया। कारपोरेटर त हिकु कम में कंदो आहे, लेकिन तव्हां त सॼे उल्हासनगर जे लाइ था कमु कयो पिया ऐं तव्हां हर क्षेत्र में कमु था कयो, मेडिकल में बि त एजुकेशन में बि त ग्राम सेवा में बि। त बेटा तव्हां जिते आहियो ऐं ईंदड़ वक़्त में तव्हांजी ख़ुशबू त सॼे जहान में गुलाब वांगुरु फैलिजंदी।
उन्हनि ईअं न चयो त तव्हां इलेक्शन में न वञो। जी जी बिल्कुलु बिल्कुलु उन जूं शेवाऊं बिल्कुलु यादि रहंदियूं। हाणे ॾिठो हिकिड़ो मैसेज बि लिखिजी आयो, तो सिंधी ॿारनि खे IRS IPS लाइ बि हू तयारी कराए रहिया सिंधी कोर्स में। अहिड़ी महान शक्ति खे असां हमेशह यादि रखंदासीं। ऐं भारती जी हाणे तव्हांखे ॿियो कुझु सुवाल पुछणो हुजे त? न न सवाल न, बिल्कुलु टाइम थी चुको आहे। मोहन सोनी जी धन्यवाद कंदा मूंखे हिना जी खे। थैंक यू भारती जी। दीदी हिना जी तव्हां शुक्रगुज़ारी दिलि सां हिन शो में आया ऐं रियली में तई महान आहियो। तव्हांजा जेके उच्च वीचार आहिनि ऐं तव्हांजा एतिरा शेवा जा कम आहिनि समाज लाइ, आई सल्यूट यू फॉर दैट। मोहन जी मुंहिंजी हिकिड़ी न गंदी आदत अथव, जेको मूंसां मिलंदो आहे न मां हुनखे पाण सां सेवा जे लाइ कढंदी आहियां। गुरमुख जी आया घर त मां त कॉल करे पुठियां पइजी वईमांनि, मूंखे स्कीम्स ॿुधायो। हाणे तव्हां मूंखे मिलिया पीटर जी सां मूंसां आहिनि। हाणे ॾिसो असां उत्तम कलाकार नाले हिकु uttamkalakar.com हिकु कलाकारनि जे लाइ, छो त उहो ॾुखे वक़्त मां था गुज़रनि, उन्हनि जे लाइ हिकु असां वेबसाइट ठाही आहे। त मां तव्हां सां जल्दी ई कॉल करे तव्हांखे उन में असांखे सहयोग पर्सनली, छो त तव्हां कलाकार आहियो त उन में तव्हांखे ॾियणो पवंदो। त ख़ाली थैंक यू सां कमु न हलंदो, मिली करे कमु करणो पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु। असां वटि ॾिसो 2 कलाकार आहिनि, हिकु पीटर सर पाण डायरेक्टर प्रोड्यूसर फिल्म स्टार आहे ऐं असांजो मोहन सोनी सर एक्टर आहे। असां वटि 2 कलाकार आहिनि। भारती पाण फिल्म स्टार आहे। हाणे बराबरि आहे हुनखे असां तव्हां हीरो जो रोल त कोन ॾींदव, पर किथे न किथे माउ पीउ जो असांखे रोल त मिली सघंदो आहे न। मां भारतीअ खे घुराईंदमि, तूं ख़ाली वेठी हुजे, पंहिंजी पॉज़िटिव एनर्जी फैलाईंदी रहो, पाण ई सभु कमु सुठो थी वेंदो। जेको बि सिंधियत लाइ कमु हुजे हिना जी मां हाज़िर आहियां, जेको बि सिंधियत लाइ कमु। जी असांजा मुरली दादा अॼु अची न सघिया आहिनि। जी मुरली दादा अची न सघिया आहिनि, उन्हनि मैसेज मोकिलियो आहे कि सभिनी व्यूअर्स खे मुंहिंजो जय झूलेलाल ज़रूर चइजे ऐं हिना जी खे सिमरन जी खे बि मुंहिंजी जय झूलेलाल चइजे। ऐं भारती जी मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि दसियां थो वेंदे वेंदे आख़िर में, त दादा जिते बि हूंदा, जंहिं प्रोग्राम में हूंदा, अखियूं भले हुन प्रोग्राम में हूंदसि पर दिलि तव्हां ॾे हूंदसि। अलाए छा था ॻाल्हाइनि, अलाए छा था कनि, मां खां बिगड़ कीअं थींदो। दादा जो अटैचमेंट आहे ऐं ख़ासि करे जी अटैचमेंट आहे न सिंधी अनमोल रतन सां, कसां बि न आहे। हुनजी सॼी ज़िंदगी भले शेवा में गुज़री वई हुजे, पर अनमोल सिंधी रतन खे पंहिंजो ॿार वांगुरु पोइ ॾेखींदा आहिनि ऐं दिलि सां चाहींदा आहिनि त कोई बि असांजो महिमान अचे त हुनजी शेवा कजे। तव्हां सां जुड़ियो सिमरन जी आहिनि पोइ? न सिमरन जी जो शो हुयो टीवी एशिया ते शो अथनि। शो में भई ईंदा न दादा गुरमुख जी, मुरली जी, छो त आई रियली सैल्यूट दिस फेलो। माना नो वर्ड, माना एतिरी सेवा उन्हनि कई आहे। जॾहिं असां दिलेर सिंधी ते हुननि जा प्रोग्राम ठाहियूं पिया त दादा पेंड्रा मां 2 दफ़ा मुंहिंजे घर आया। असां 4-4 कलाक वेही हुननि जी हिस्ट्री सॼी लिखी आहे। उन खां पोइ कंपाइल कई आहे, फाइल कई आहे त इनखे अधु कलाक में कीअं असां कयूं। ऐं हैड्स ऑफ टू दादा। ऐं एतिरो इहो कयूं जो हिकु दफ़ो सॼो वेही करे रिहर्सल कयो अथऊं भई मूंखां भई किथे बि इहो मिस्टेक न थिए। मां ऐं उन्हनि जा जेके कम आहिनि न सिंधी समाज में, मां लास्ट वीक बि उन्हनि खे फ़ोन करे चयो त तव्हां वरी इहे ॻाल्हियूं ॿुधायो, छो त जेके दादा मुरली अदनानी जी कमु करे चुका आहिनि हाणे ताईं सॼे सिंधी समाज में, हिन वक़्तु उन्हनि जी उमिरि जो असां सां कोई बि कान्हे को एतिरो एक्टिवली जेके अॼु ताईं बि पार्टिसिपेट करे रहिया आहिनि। ऐं रियली सैल्यूट दादा मुरली अदनानी। असां सां हो मिलिया आहिनि, हिनजे लाइ मां हुननि जे लाइ थैंक यू चवंदमि। त मुंहिंजो मैसेज बिल्कुलु मां बि तव्हां सां सहमत आहियां, बिल्कुलु सहमत आहियां। जी जी बिल्कुलु हिना जी, तव्हां ऐं सिमरन तव्हां ॿई ॼणियूं प्रदीप जी खे बिल्कुलु घुराईंदमि। सचूं सिंधियाणियूं आहियो तव्हां ॿई। अॼु वाकई में असांखे ॾाढो सुठो लॻो। प्रदीप जी बि तव्हांखे धन्यवाद, असांजी अनमोल रतन टीम जा ई सब प्रदीप जी धन्यवाद करण आया आहिनि। थैंक यू प्रदीप जी, थैंक यू सो मच। त हे हुयो असांजो सचियूं सिंधियाणियूं। ऐं मां सोचां थी की असांजा दर्शक अॼु जाम सुठा सुठा तव्हांजे लाइ कमेंट्स कया अथऊं ऐं प्यार ॾेखारियो अथऊं। छो न कंदा, सच में असां बि ॾाढो ख़ुशि आहियूं तव्हांखे हिन मंच ते घुराए ॿियूं कुझु ॻाल्हियूं ॼाणण जे लाइ। तव्हांखे वरी हिकु दफ़ो सेवा जो मौक़ो ज़रूरु ॾींदासीं ऐं तव्हां ईअं ई हमेशह गुल फहिराईंदा रहो सिंधियत जा। ऐं असांजे लाइ जेको बि कमु हुजे ज़रूरु असां हाज़िर रहंदासीं। त दोस्तो अॼु जे लाइ इहो सचियूं सिंधियाणियूं प्रोग्राम अॼु असां हिते ख़तमु था कयूं। ॿिए संडे राति जो 9 लॻे वरी खणी ईंदासीं प्यारियूं प्यारियूं सचियूं सिंधियाणियूं। जेसिताईं जेके बि सिंधियाणियूं आहिनि उन्हनि जी इज़त कयो। घर में ॾिसो लॉकडाउन हुयो, तंहिं महिल इन्ही सची सिंधियाणियुनि 24 कलाक घर में कमु कयो आहे बिना माइन जे। तव्हांखे हथ में गरम गरम रोटी, जंहिं महिल चांहि पिया घुरो, सभु कुझु हथ में पियो मिले। त इहे ई त आहिनि असांजूं सचियूं सिंधियाणियूं।
जेके घर परिवार, छो कि सभिनी जो नंबर 1 थींदो आहे परिवार, पोइ थींदो आहे पंहिंजो बिज़नेस, पोइ थींदो आहे समाज सेवा। त जंहिंमें बैलेंस करे हलनि थियूं इन्हनि सॼी सची सिंधियाणियुनि खे असांजे हिन शो जे मापिरदित उन्हनि खे असां दिलि सां धन्यवाद सैल्यूट था कयूं। सभिनी खे असांजी जय झूलेलाल, जय झूलेलाल।